नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ खां महांगाई ख़िलाफ़ ज़िले उमरकोट में जेका रैली कढी वई आहे इन खे सबको न्यूज़ जे ॿिनि रिपोर्टर्स जे तरफ़ खां भरपूर नमूने सां कवर कयो वियो आहे। रिपोर्टर जेठानंद मटराणी भील ऐं रिपोर्टर अली असद बुरगड़ी कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं सूबाई सदर सिंध मोहतरम जनाब निसार अहमद खड़ो साहब जे हुकुम ते महंगाई, बेरोज़गारी, बिजली ऐं तेल महांगो करण जे ख़िलाफ़ पूरे सिंध जे ज़िले हेडक्वार्टर्स में एहतजाजी मुज़ाहिरे जो सॾु ॾिनो पियो। इन सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट हेडक्वार्टर में अमीर हाउस सिटी उमरकोट खां प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो पियो। इन मौके ते MPA सैयद अमीर अली शाह साहब, अगूणे ज़िले चेयरमैन डॉक्टर सैयद नूर अली शाह साहब, मिनार्टी विंग सूबाई जनरल सेक्रेटरी सिंध ख़ास सलाहकार जनाब पूंजोमल भील, मिनार्टी विंग ज़िले जनरल सेक्रेटरी रायचंद भील, हकीम दरावड़ पहलाज राय भील, वकील हिमनदास जिन ऐं ॿियनि वर्करनि कारकुननि जालनि शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। सोशल मीडिया सां ॻाल्हाईंदे MPA सैयद अमीर अली शाह साहब चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त कठपुतली हुकूमत खे घर रवानो करे। पाकिस्तान जी तारीख़ में वॾे महंगाई थी आहे हिन न्याज़ी जी हुकूमत में। अॼु हिन हुकूमत सां हर गरीब माण्हू परेशान आहे। अवाम रोज़ रोज़ जी महंगाई खां तंग अची चुकी आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत सां मुतालबो कयूं था अवाम सां माटेली मां वारो सुलूक बंदि कयो वञे, न त एहतजाजी दायरो वधायो वेंदो। स्टेज पे बैठल अब्दुल अजीज साईं अली मर्दान शाह फर्जंद मोहतरम साईं अमीर अली शाह साहब, स्टेज पे बैठल अब्दुल अजीज असां यहाँ समूरन जी दिल की धड़कन डॉक्टर नूर अली शाह साहब, मोहतरम कायम मकाम सदर सूफी नवाज साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभार साहब ऐं मुख़्तलिफ़ तालुकानि जा सदर ऐं असांजे उमरकोट सिटी जा एक्टिव सदर मोहतरम घनश्याम दास, हाजी अहमद अली आरी सर ऐं मुख़्तलिफ़ मिनारिटी विंग ऐं यूथ विंग सफ़ाफ हारी ऐं मुख़्तलिफ़ विंगनि जा दोस्तो, ज़िम्मेदारो, कारकुनो, GA भुट्टो, GA शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। अॼु जंहिं तरीक़े सां ही एहतजाज रिकॉर्ड कयो पियो वञे, असांजे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो साहब की हिदायत पूरे सिंध भर ज़िले के हेडक्वार्टर्स में अॼु ये एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। हिन एहतजाजी मुज़ाहिरे करण जो मक़सदु अवां ताईं असीं ज़रूरु ॿुधाइणु चाहियूं था। असांखे बि ख़बर आहे त अवांजे दिलनि जूं धड़कनूं हिन समूरी सूरताल खां अॻु ई वाक़िफ़ आहिनि। पाकिस्तान जो ही पहिरियों वज़ीर आज़म आहे जे हेतिरी महंगाई असांजे मथां पहाड़ जियां किराई आहे ऐं जंहिंजे करे हिन मुल्क जी मैशी सूरताल तमामु न बैलेंस थींदड़ आहे ऐं उहा कॾहिं बि असीं अञा हिन वक़्त ते हिन जी मौजूदगी में को बैलेंस थींदे नथा असांखे नथी नज़र अचे। ऐं इमरान खान जंहिं इहो ऐलान कयो हो त मैं 6 महीने में अगर महंगाई ख़त्म नहीं करूँगा तो मुझे डी चौक पे फांसी दी जाए, लेकिन आउं खेसि ॿुधाइणु चाहियां थो 3 साल पूरा थी विया आहिनि पर तुंहिंजी हुकूमत महंगाई ख़त्म करण जो ठहियो, पर आए ॾींहं ते उहा महंगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। ऐं तो जेके वाइदा कया हुआ तो मैं नया पाकिस्तान बनाऊंगा जिसमें किसान को अपने हकूक दिए जाएंगे, शागिर्दों को अपने हकूक दिए जाएंगे और हमारे जो व्यापारी हैं उनको अपने हकूक दिए जाएंगे। लेकिन तव्हां ॾिठो तव्हांजे साम्हूं सिंध जी सूरताल आहे, तव्हांजे साम्हूं पाकिस्तान जी सूरताल आहे ऐं पूरे पाकिस्तान में जे तरीक़े सां इहा महंगाई वधे पई ऐं ही पंहिंजूं ॻाल्हियूं करे हर ॿिए ॾींहुं यू टर्न वठे थो। असीं चयूं था त तुंहिंजो इहो नयो पाकिस्तान असांखे नथो खपे। असांखे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना वारो पाकिस्तान खपे थो, असांखे शहीद राणी वारो पाकिस्तान खपे थो, असांखे शहीद जुल्फ़ार अली भुट्टे वारो पाकिस्तान खपे थो। ही तुंहिंजो पाकिस्तान आयो तोखे तूं ॼाणे, तुंहिंजो पाकिस्तान ॼाणे, असांखे पंहिंजो पाकिस्तान लुटाए ॾे। असीं अॼु हिते ॿुधाइणु चाहियूं था उन इस्टेब्लिशमेंट जे उन्हनि आला इदारनि खे गुज़ारिश करणु चाहियूं था, खुदारा आपने जो सिलेक्ट किया था अभी तो अपनी सिलेक्शन पे नजरसानी कर ले।
इंसान हो, आप ही गलती हो सकती है आपसे, हमसे, हर इंसान से। अभी तो अपनी गलती का एहसास करो कि ये पूरी पाकिस्तान के लोग, ये भूखी आवाम भूख मर रहे हैं, रोजाना के बुनियाद पर खुदकशियां कर रहे हैं। और जिस तरीके से ये महंगाई बढ़ रही है तो ये तो आगे चलकर पता नहीं कौन सा तूफान खड़ा होगा। हम चाहते हैं कि मेहरबानी करके सिलेक्ट हो, आपने जो सिलेक्शन की थी उसको मेहरबानी करें, रिकॉल करें, वापस लें, नजरसानी करें। मैं कहता हूँ पाकिस्तान की अफवाज को कि पाकिस्तान का झंडा बुलंद तब होगा जब पाकिस्तान पीपल्स पार्टी का वजीर आज़म मोहतरम बिलावल भुट्टो जरदारी हो, क्योंकि बिलावल भुट्टो जरदारी पाकिस्तान को मजबूत कर सकता है। पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान को मुस्तकम कर सकती है। पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान को खुशहाल देखना चाहती है। पाकिस्तान पीपल्स पार्टी के सिवाय आपके पास कोई अल्टरनेट नहीं है, क्योंकि इस खानदान ने बहुत सारी कुर्बानियां दी हैं। पाकिस्तान को मजबूत करने के लिए शहीद आवाम जुल्फ़िकार अली भुट्टो ने फांसी कबूल कर ली, शहीद रानी की शहादत हो गई, लेकिन ये पाकिस्तान पीपल्स पार्टी के छियाले आज भी उसी जगह पर पाकिस्तान का झंडा थाम लिए हुए हैं, पाकिस्तान का झंडा उठाया हुआ है। असी खेल ॿुधाइणु चाहियूं कि मेहरबानी करे पंहिंजे फैसले ते नज़रसानी करियो। ऐं पाकिस्तान खे मजबूत करणो आहे त तव्हांखे मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे लुग़त जिगर बिलावल साहब जो साथ ॾियणो पवंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। हिकु दफ़ो तव्हां समूरनि कारकुननि जो, दोस्तनि जो, ज़िम्मेवारनि जो, पार्टी जे उहिदेदारनि जो हिकिड़े हिकिड़े फ़र्ज़ जो निहत शुक्रगुज़ार आहियां जो काफ़ी तो तव्हां उतां रैली में पंधाया आहियो ऐं गर्मी में हिते बीठा आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी। जिए भुट्टो, जिए बिलावल, जिए शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर।